हर किस्म की हमदें सदा वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मते, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगम्बर आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, माइक के ज़रिए सुनने वाली मुझे इस्लामी माओ ने भेणों, अज इन जुमे में खुतबे जो उन्वान है हिंदुस्तान की आज़ादी अने मुसलमान जो किरदार। अज जो ॾींहुं हिंदुस्तान के रहवासी ला करे, पामणी ला करे हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾींहुं है। 15 अगस्त जैमें पाखे ये खबर है कि झंडो फहराए में अचे तो निसार में स्कूल में प्रोग्राम थिए, पां वञूं लिखार वही अचूं, पाण ही झंडो खुला लहराए में अचे तो, ये प्रोग्राम खुला थिए था। 15 अगस्त पंहिंजी हिस्ट्री ने तारीख़ ओरो है अने पां मुसलमान जो उन में केतिरो हिस्सो ने भाग है। मुझा अजीज भाइरो, अल्लाह ताला इंसान के पैदा करें तो इंसान के आज़ाद पैदा करें, कंहिंजो पण गुलाम नहीं बनाए। अल्लाह ताला इंसान के सिर्फ अने सिर्फ पिंड जो गुलाम बनाए। पर दुनिया में जरा माण्हू वटि ताक़त वधे थी, कुवत वधे थी, फौज वधे थी, हुकूमत वधे थी, तो हिकिड़ियूं क़ौमूं ताक़त के नशे में ॿिए क़ौमे के गुलाम बनाए लाइए थियूं। पासे इंज थियो हो, जैं सरजमीन मथे, जैं धरती मथे, जैं देश में पा रहूं था, लगा हो तो अज वीडियो को खां लाइक 80 करिएगा वर और चैनल पहला को ये देश सब्सक्राइब आज़ाद करिएगा। न हो। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। तंहिंखां पहला अस्सलामु पां पिंड अलैकुम पण आज़ाद न वरहमतुल्लाहि हुआसीं। पंहिंजा माइत्र, पंहिंजा वड़ियल या जेको पण हिन देश में धरती मथे ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, उन्ही मथे अंग्रेज़ जो राज हो। पंहिंजो सॼो देश अंग्रेज़ जो गुलाम हो। हिन गुलामीअ के ख़त्म करे ला करे, देश के आज़ाद कराए ला करे मड़े क़ौमूं बीरियूं थियूं जे पंहिंजे मुल्क में पंहिंजी ॻाल्हि नथी हले, पंहिंजी धरतीअ मथे पां जेकी पोखियूं, पां जेकी उगायूं, ये मड़े पां खां अंग्रेज़ झटे वञे थो। पां जेकी कमायूं उन मां पण अंग्रेज़ पिंड जो हिस्सो कढी लाए थो। ज़ुल्म है, बरबरीयत है, ना इंसाफ़ी है, अन्याय है, इन जे ख़िलाफ़ पां मिणी के लड़णो खपे। तंहिंमें मिणी कटा वधारे जंहिं हिस्सो गिड़ो हिन आज़ादीअ जी लड़ाई ने जंग में, वो मुसलमान हुआ। मुसलमान एतिरे लाइ करे हुआ जे अंग्रेज़ जंहिं वटां हुकूमत झटियो हो, वो मुसलमान वटां झटियो हो, ॿिए कंहिं वटां की न झटियो हो। जिन टाणे अंग्रेज़ हिते आया, उन टाणे हिन धरतीअ मथे, हिन देश में मुसलमान जी हुकूमत हुई। अने को हिकिड़े 2 वरे जी न, तकरीबन 800 वरे जी हुकूमत हुई। मुसलमान हिन देश मथे, हिन धरतीअ मथे, हिन ज़मीन मथे 800 वरे राज कयो। वो हुकूमत झटाणी मुसलमान वटा, तो जंहिं वटा वस्तु झटिजे उनके ॾुखी लगे, उनके पिंड जी वस्तु प्यारी वे थी जे मूं वटा झटाणी है।
ॿिए केतिरो परवाह आहे जे कंहिं वटां हिकिड़ो झटिजी वियो आहे। पाण वटां हुकूमत झटाणी वई, पंहिंजी सल्तनत ख़तम थी वई, पंहिंजो राज अंग्रेज पाण वटां गिनी वियो हो, तंहिंजो पाण खे गुस्सो हो, तंहिंजो पंहिंजे दिलि में जज़्बो हो जे पाण पंहिंजी हुकूमत पाछी गिनो, तंहिं लाइ करे मुस्लमान लड़िया हुआ। अने हिन अंग्रेज जे दौर खां पहिरीं जेको छैलो बादशाह हिन देश जो हो उहो मुस्लमान हो, जंहिंजो नालो बहादुर शाह ज़फर आहे। उनखे सज़ा इहे ॾिने वे अंग्रेज जे उन जा पुत्र जेको हुआ नौजवान शहज़ादा 3 या 4 हुआ, नौजवान हुआ, अने बादशाह जा पुत्र बादशाह जड़ा वेंदा, बादशाह के साम्हूं उन जे नौजवान पुत्र के अंग्रेज दबा करे विधो, पिया के साम्हूं। रुगो एतिरो न, बल्कि बहादुर शाह ज़फर के जेको हिकिड़ो मुसलमान हुक्मरान हो उनखे हिन मुल्क मां कढी छॾियो, वतन मां कढी छॾियो, म्यांमार बर्मा हलियो वियो, अने उते ई मौत आ वई। लगता नहीं है दिल मेरा उजड़े दयार में, हिकिड़ी शायरी चयो हो, ये दुनिया हाणे अहिड़ी बनी वई है जे मुंहिंजो दिल हिते लॻे ई नथो हाणे। दफन होने के लिए 2 गज ज़मीन न मिली कूचा यार में, मूंखे दफन थिए लाइ करे मुंहिंजे मुल्क में 2 गज ज़मीन मूंखे न मिली। जंहिं आख़िरी बादशाह के मुल्क मां कढे में आयो, जंहिं मथे ज़ुल्म करे में आयो, उहो बादशाह मुसलमान। मुसलमाने हिन देश लाइ करे हमेशा कुर्बान ॾिनो हुयो। जेको पाण ॻाल्हि सुनो था जे हिन सन में हीअं थियो, हिन सन में हीअं थियो, सभु को पिंड जी क़ौम जी वाखाण करे थो जे असांजे माण्हू आज़ादी लाइ करे ही कयो हो। पाण मुसलमान खे कीअं ख़बर न आहे? अहिड़ियूं जहिड़ी ॻाल्हियूं थी, वॾे वॾे लीडरनि जा नाला अचनि त पाण हेठों कंध करे रहियूं, असांजा कहिड़ा पूरो कयूं, ख़बर न आहे। मिणी कथा वधारे पंहिंजे कुर्बानी ॾिनो हुयो, पाण खे ख़बर न आहे। मुसलमान अने मुसलमाने में पण ख़ासि करे अहले हदीस जमात हिन मुल्क लाइ करे, हिन देश लाइ करे जेको कुर्बानी ॾिने उहो कंहिं न ॾिनी। ये ॻाल्हि आउं पिन नथो कयां, ये ॻाल्हि हिन देश जा, हिन मुल्क जा पहला प्रधानमंत्री वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू उन्हीं ये ॻाल्हि कयो हो जे सादिकपुर जेको कबीलो आहे, सादिकपुर जेको कबीलो आहे, ई मड़े कबीलो सॼो अहले हदीस कबीलो। सादिकपुर जेको कबीलो आहे पटना में, बिहार में, इन कबीले जूं कुर्बानियूं जेकॾहिं पाण कांटे जे हिकिड़े तराज़ू में हिकिड़े पासे रखूं अने ॿिए पासे सॼे देश जूं कुर्बानियूं पाण रखूं त सादिकपुर जूं कुर्बानियूं मिणी मथे भारी आहिनि। हिकिड़ो कबीलो, हिकिड़ो ख़ानदान, सादिकपुर ख़ानदान जेको ख़ालिस सचो पक्को अहले हदीस ख़ानदान है, उन जे बारे में जवाहरलाल नेहरू चवनि था इन ख़ानदान एतिरियूं कुर्बानियूं इन देश लाइ करे जे सॼे देश जूं कुर्बानियूं हिकिड़े पासे, इन्ही जूं कुर्बानियूं हिकिड़े पासे, त पण ही भारी आहिनि। उन ज़माने जी जेको इतिहास में तारीख़ लिखियल आहे तंहिंमें इहा ॻाल्हि लिखियल पण आहे जे सादिकपुर जेको इलाइक़ो हो उन जो को वण अहिड़ो बाक़ी न हो जंहिं वण मथे कंहिं मौलवी जी लाश टंगल न हो। अंग्रेज़ें फांसियूं ॾिनो अने उहो माड़ूअ जेको जंहिंखे फांसियूं ॾिनो खणी ने रोड़े मथे, रस्ते मथे वणे में टंगे छॾियो जे ॿिए माण्हूअ खे ख़बर पए जे जेको अंग्रेज़ जे ख़िलाफ़ थींदो उनजो अंजाम अहिड़ो थींदो। रुगो एतिरो न, हिकिड़ो गैर मुस्लिम, हिकिड़ो हिंदू इतिहासकार सीपी जोशी हुन जो नालो, उन हिकिड़ी ॻाल्हि नकल कयईं ताराचंद जी जेको उन ज़माने जा माण्हू हुआ। उहो चवनि था जे मुसलमाने ने ख़ासि करे अहले हदीसें हिन मुल्क लाइ करे, हिन वतन लाइ करे जेको कुर्बानी ॾिनो हुयो अहिड़ी कंहिं न ॾिनी, कंहिं पण न ॾिनी। चवनि था 5 थी 8 लख माण्हू अहले हदीस जेको हुआ हिन देश लाइ करे कुर्बान थिया आहिनि। ये ॻाल्हि पाण नथा कयूं, इहो हिकिड़ो गैर मुस्लिम ॻाल्हि करे थो। 5 थी 8 लख माण्हू थिया केतिरा?
उन ज़माने में जहिड़े एॾी वॾी पंहिंजी तादाद न हुई, पण एतिरा माण्हू तंहिं हूंदे इन देश लाइ करे क़ुर्बान थिया ऐं फांसी मथे चढ़िया आहिनि। रुगो एतिरो न, बल्कि हिन देश में, हिन धरतीअ मथे, ज़मीन मथे अंग्रेज जे खिलाफ़ लड़े लाइ करे, जे अंग्रेज पाण मथे हुकूमत करण आयो आहे, इन जी हुकूमत न हुअणी खपे, इन जे खिलाफ़ लड़ो, इन जे खिलाफ़ जिहाद कयो, इन खे मुल्क मां ॿाहिरि कढो। तंहिं लाइ करे मिणीकता पहिरीं जंहिं फ़तवो ॾिनो, फ़तवो लिखी मुसलमाने खे जंहिं हुकुम ॾिनो जे अंग्रेज खे मुल्क मां ॿाहिरि कढो, उहो हिकिड़ो अहले हदीस हो जंहिंजो नालो अब्दुल अज़ीज़ दहलवी आहे। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी जो पुत्र आहे, वॾो आलिम आहे, अने पंहिंजी निस्बत उन्ही से जुड़ल है। तहरीक शहीदैन यानी ब शहीद जो को आलिम थिया, उन्हीं जो आंदोलन, उन्हीं जो इनकलाब, उन्हीं जी तहरीक, अने उ बोए आलिम अहले हदीस हुआ, शाह अहमद शहीद अने शाह सैयद शाह इस्माइल शहीद। शाह इस्माइल शहीद जंहिंजी किताब तक़वियतुल ईमान है। न अंग्रेज उन ज़माने में जंहिं किताब मथे प्रतिबंध लगायो है, ई किताब न छापणा खपे, ये किताब मुल्क में न होना खपे, उन्हीं 3 किताब में हिकिड़ी किताब जो को हुई उहा तक़वियतुल ईमान पण हुई। खुला अंग्रेज के ख़बर हुई जो को हिन तक़वियतुल ईमान के पढ़ंदो वो कॾहिं अंग्रेज जो गुलाम की न रही सघंदो। ये किताब तो वो किताब है जो को सिखाए थी जे अल्लाह खां सिवा पे कंहिंजा गुलाम बनोज न, कंहिंजा पण न, त अंग्रेज जा गुलाम कोला बनो था। इन किताब मथे प्रतिबंध लगाए में आयो हो। रुगो एतिरो न मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजी तारीख़ वॾी तारीख़ है, पंहिंजो इतिहास वॾो इतिहास है। जेकॾहिं पाण ॼाण हलो त जेको काला पानी निकोबार अंडमान में जेको हिकिड़ा जज़ीरा आहिनि, जिते को वसंदी न आहे, जिते को आबादी न आहे, जिते को रहिज नथो, उन हंध मथे अंग्रेज हिकिड़ो जेल बनाए में, कैद खानो बनाए में, उन्हीं कैद खाने में, उन्हीं जेले में जंहिं माण्हू खे बंदि करे में अचींदो हो, ई उहो माण्हू हूंदा हुआ जेको अंग्रेज जे खिलाफ़ लड़ंदा हुआ। उते जेको माण्हू पुरल हुआ उन्हीं जेले में, जेको बंदि हुआ, उन्हीं में 90% जेको हुआ उहो अहले हदीस उलमा हुआ। जेको उन्हीं जेले में काला पानी, पाण सुनो था काला भाग, काला पानी जेको है, काला पानी जी सज़ा ख़तरनाक सज़ा हूंदी हुई। वॾे वॾे जो जेको ईमान हथ कढी वेंदो हो, कई माण्हू माफ़ियूं लिखी करे पंहिंजी जान छॾायूं, असीं माफ़ी मंगूं था, अंग्रेज़ खे चऊं ऐं हाणे तुंहिंजो वफ़ादार रहंदोसि, कॾहिं हाणे तुंहिंजे ख़िलाफ़ कीअं थींदो, मूंखे माफ़ कर, ख़त लिखियो। पण पंहिंजा जेको हुआ उलमा आलिम, जेको ईमान वारा, हिम्मत वारा, पिंड जी जान ॾेई ॾिनो, पण कॾहिं पण अंग्रेज़ के साम्हूं झुकिया न। अंग्रेज़ हिकिड़ो सर्वे करायो है, W वेल्टन को नालो हो न माण्हू, तो उनखे हलाए जे मुसलमाने में वञ, मुसलमाने में वञ, आटो फेरो कर न्यार, जे पाला करे पंहिंजी हुकूमत ला करे मिणीकत वधारे खतरो कंहिंमें जाए। वो माण्हू फिरियो, मिणी वटि वियो, मिणी से ॻाल्हि कयईं, मिणी में जा कच कढें जे अंग्रेज जे खिलाफ़ माण्हू केरु आहीं वधारे। पोइ उन जेको रिपोर्ट लिखें, उन रिपोर्ट में लिखें जे वहाबीअ जेको आई अंग्रेज लाइ करे मिणीकत वॾो खतरो आई। अने पोइ उन निशानी पण ॾसें जे वहाबीअ उहो आई जेको पिंड जा जेको पायजामो आहे ई तखने नो मथे रखें था, अने ॿई निशानी इहे नमाज़ में वॾी सॾ आमीन चवनि था। ही ॿ निशानियूं जंहिं माण्हू में आई ई पाला करे मिणीकता वॾो खतरो आई, अने उहो पाण आहियूं जेको वॾे सॾ आमीन चई करे मस्जिद खे गजायूं था। पंहिंजे ख़िलाफ़ रिपोर्ट ॾिने में आवई, पाण जेकॾहिं अंग्रेज जा वफ़ादार हो त पंहिंजो रिपोर्ट उते न वञे, मिणीकता वधारे पाण मथे ज़ुल्म करे में आयो। रुगो एतिरो न, हिकिड़ो आलिम यहया खान, जरा अंग्रेज उनके सजा ॾिने, क़िस्मे क़िस्म जूं सज़ाऊं, क़िस्मे क़िस्म जूं सज़ाऊं, पर जेको सज़ा मिले उनके मुस्कुराए खिली ने क़बूल करे लाए। उनके सुणाए में आयो जो सवार तोखे फांसी ॾिने में अचींदी, अॼु तो जो छेलो ॾींहुं आहे, तोखे सवारी फांसी ॾिने में अचींदी, तर खिलियो खिलियो, मुरकियो, मुस्कुराए,
तर अंग्रेज कोड़ो कई उनजे दाढ़ी जो कोई से कोड़े विधे दाढ़ी नोचे कोड़े पटते फिगाए तर दाढ़ी जा वार हथ में गिनी कर रुनु दाढ़ी जा वार हथ में खणी रुनु अंग्रेज पुछे जे काल तोखे चे में आयो तो चो सवारे छेलो डी है तोखे फांसी मिलंदी मरी वेने तर तू खिले पे अज तोजी दाढ़ी कोड़े में आवई है दाढ़ी नोचे में आवई है छिके में आवई है कढ़े में आवई है तेरा तू दाढ़ी जा वार हथ में खणी रुए को तो तेरा चे आऊं मुंह पिंड मथे रुआ तो जे कितरो बद नसीब या जे मुंहिंजी दाढ़ी मुंह खां मां त अल्लाह ताला वटि पुॼी वई आऊं न पुॼी सघियुसि काल मूंखे ख़ुशी हुई इन ॻाल्हि जी ख़ुशी हुई जे आऊं सवारे मुंहिंजे रब वटि पुॼी वेंदुसि पर अफ़सोस इन ॻाल्हि जो थिए थो जो आऊं अञा हिते ई थियो या मुंहिंजी दाढ़ी मुंहिंजे रब वटि पुॼी वई आहे तंहिं करे रुआं थो अहिड़ा इंसान हुआ मुंहिंजा अज़ीज़ भाइरो वॾी हिस्ट्री है वॾी तारीख़ है 1157 में जेको जंग शुरू थई 1157 में जेको पहली जंग शुरू थई उन जंग के शुरू कराए वारा अंग्रेज के खिलाफ शाह इस्माइल शहीद अने शाह सैयद अहमद हुआ जेको बोए अहले हदीस आलिम हुआ अने शाह इस्माइल शहीद ता बिल्कुल पक्का अहले हदीस हुआ सैयद अहमद जेको उन में थोड़ो हनफियत बाकी हुई हनफी हुआ शाह इस्माइल शहीद उही जंहिंजी किताब जे कारण तक़वियतुल ईमान जे कारण पा मिणे के तौहीद मिले है कुला मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के जो तौहीद मिले तक़वियतुल ईमान में जा मिले हुई जै किताब मथे प्रतिबंध कें लगायो हो अंग्रेज लगाए हुए पो जरा कींक पा ओडा अचूं था और मोड़ मुसलमान मिणियूं कुर्बानियूं हुई जकी मुसलमान हुआ मिणी इस्लाम ला करे ने साथ साथ हिन धरती ला करे जमीन ला करे कुर्बानी नो देश ला करे कुर्बानी नो पण पांजी कुर्बानी जो पा जिक्र एतिरे ला करे कयूं था जे माड़ो पांजी गाल जो को है बिल्कुल ढके छड़िए था जे आजो की हिस्सो होज न ऐं आ तकी कयां च न या बल्कि हकीकत में पांजे वड़ियले पांजे बुजुर्गे पांजे माइते जो पांजा उलमा वा उन्हें मिणी कता वधारे इन देश ला करे कुर्बानी ॾिनी है पाके याद रखई खपे पा न बोलो देश जरा मुश्किल हालात में हो जरा 1920 वटा जले 1947 के विच में जो दौर है 27 वरे जो दौर है इंतहाई मुश्किल दौर हो खतरनाक के मां खतरनाक दौर ऊ दौर हिंदुस्तान मथे आयो है जो आजादी का पहला 20 वरिया हुआ बड़ा मुश्किल वक्त हो मुश्किल दौर हो जैमें कई माड़ू हिन वस्तु मां हथ कढी विया असांखे आजादी खपे ज नथी उनटाणे देश में जो मिणी कता वडी पार्टी हुई पॉलिटिकल पार्टी राजनीतिक पार्टी जो अज पण रही इंडियन नेशनल कांग्रेस उन जो सदर बने ला करे को माड़ू तैयार न हो कुला जो इंसान सदर बनियो थे उनके उनटाणे अंग्रेज जेल में बंद करे छड़े केर जेल में बंद थिए केर 12 बच्चे में हथ कढे केर मारून खाए केर सदाऊं भोगे को तैयार न थे थियो अड़े टाइम में इन पार्टी में जै हथ विधा जै इन पार्टी के अग्या वधायो उन देश ला करे कुर्बानी ॾिनी वो मौलाना अबुल कलाम आजाद रहमतुल्लाह अलैह हुआ जो पक्का ने सच्चा अहले हदीस हुआ इन गुनाह के कारण इन गलती के कारण जे माड़ो मड़े हथ कढी विया देश में जा अबुल कलाम आजाद हथ न कढे तर नागपुर जे अहमदनगर जेल में जो 15 थी 17 वरे मौलाना अब्दुल कलाम आजाद के माड़े बंद करे छड़ियो अंग्रेज पूरे छड़े अहमदनगर जे जेल में किले में 15 थी 17 वरे मौलाना अब्दुल कलाम आजाद बंद हुआ जेल में हुआ मौलाना अब्दुल कलाम आजाद उहे ही पांचो देश अञा आजाद की न थियो हो तो मौलाना अबुल कलाम आजाद जी जबान में हथ बिनी में अल्लाह ताला अड़ी ताकत रखे हुए उनटाने कंहिं वटि पण न हुई जबान मां बोलंदा हुआ तो अड़ो बोलंदा हुआ जे माण्हुनि जो ज़हन बिल्कुल बदलाए छॾींदा हुआ
अने लिखंदा हुआ त अहिड़े ढंग से लिखंदा हुआ जे माण्हुनि जे ज़हन खे बिल्कुलु चेंज करे छॾींदा हुआ। मौलाना अबुल कलाम आज़ाद अञा नंढा जो 12-13 वरह जा हुआ। पहिरियों हिकिड़ो पर्चो कढियो, हिकिड़ो मैगज़ीन कढियो जंहिंजो नालो रखियो अल बलाग। अल बलाग में मज़मून लिखंदा हुआ, आर्टिकल लिखंदा हुआ, माण्हुनि खे सम्झाईंदा हुआ जे ही जेको अंग्रेज़ है इनखे मुल्क मां कढो, इनखे सपोर्ट न कयो, इनखे साथ न ॾियो, इनखे मुल्क मां ॿाहिरि कढो। अल बलाग मथे प्रतिबंध लॻी वई, अंग्रेज़ बंदि कराए छॾिया, अल बलाग न निकिरणो खपे। तेरा मौलाना अबुल कलाम आज़ाद ॿियो पर्चो कढे, ॿियो मैगज़ीन कढे जंहिंजो नालो रखे अल हिलाल। अंग्रेज़ उनखे पण बंदि कराए छॾे। मौलाना अबुल कलाम आज़ाद जेल में हलिया विया, जेल में जा ख़त लिखंदा हुआ, जेल में वेही करे किताबूं लिखंदा हुआ, जेल में वेही करे क़ुरान जी तफ़सीर लिखंदा हुआ। पोइ जॾहिं देश आज़ाद थियो तंहिंखां पहिरियां जी थोड़की ॻाल्हि है जे पंहिंजे पासे जेको उन ज़माने में तहरीक हलई थी हिन पंहिंजे इलाइक़े में कच्छ में सिंध में, उहा तहरीक हुई जंहिंजो नालो रेशमी रूमाल। रेशमी रूमाल तहरीक जो आंदोलन जो नालो हो, जंहिंमें पंहिंजा ही उलमा मौलवी हाजी अहमद मल्ला, खैर मोहम्मद निज़ामाणी, मौलाना अब्दुल रहीम पच्छमी, ये जेकी आलिम हुआ इन तहरीक में मड़ जुड़ल हुआ। ई उन ज़माने जी ॻाल्हि है। अने पोइ देश खे जेको नारो मिलियो भारत छोड़ो, भारत छोड़ो जेको नालो मिलियो हो, नालो कच्छ मां मिलियो। ई नारो न कच्छ मां निकिरियो हो, यूसुफ मेहर अली कच्छ जा हुआ जंहिं ई नारो हयो हो जे भारत छोड़ो, अंग्रेज़ खे चओ भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत मां निकिरी वञो। ई जंहिं नारो हयो उहो मुसलमान हो, यूसुफ मेहर अली नालो ने कच्छ जो इंसान हो। पां पंहिंजी तारीख़ भुली विया आहियूं, पांखे ना यादि जे पां केॾा हुआसीं, पां केॾा वञूं पिया। पोइ देश जॾहिं आज़ाद थियो त देश जा 2 भाग थिया थे, देश जा 2 भाग थिया थे। मुसलमान मड़े हिकिड़े पासे विया पे अने पुठियां मुसलमान को बाक़ी बचियो न थे। तर अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह वा जंहिं जामा मस्जिद दिल्ली जी सीढ़ी मथे उभी करे लखूं माण्हू लॾो तैयार करे घरे में जा हथ कढी मुल्क ने वतन के छॾे पिन जो मुल्क छॾे विया थे। तर सीढ़ी मथे उभी करे मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह जेको तकरीर कयो हो उन तकरीर के सुनो, उनके पढ़ो, उनके समझो तो खबर पए पां करो वासी। माण्हू जे ईमान के झागाए छॾियो, इरादे के बदलाए छॾियो, जज्बे के चेंज करे छॾियो। ई मौलाना अबुल कलाम आज़ाद हुआ। पुछियो हो ऐं छॾे वञो था पंहिंजे हिन मीनारे के ने पंहिंजे मिंबर के, इन जे पुछा केरु कंदो? जंहिं ज़मीन के जंहिं धरतीअ के आबाद कयो है उन धरतीअ के ऐं वीरान कयो था ऐं वञो केॾा था? ऐं ता उहो वयो जेको तूफ़ान अचींदो हो, को तूफ़ान त मुस्कुराए करे उनजो मुक़ाबिलो कंदा हुआ। ऐं ता उहो वयो जे ज़लज़लो अचींदो हो त ज़लज़ले के साम्हूं ऐं लड़ी पवंदा हुआ। ऐं ता उहो वयो जे सैलाब अचींदो हो त सैलाब के साम्हूं बंदि बनी करे उभी रहंदा हुआ। ऐं ता उहो वयो खिवणी ने गजणी हूंदी हुई त उन्ही के साम्हूं मुस्कुराए करे जवाब ॾींदा हुआ। अॼु ऐं पिंड बुज़दिल बनी विया, ऐं पिंड ज़लज़लो हुआ, अॼु ज़लज़ले खां धिॼो पिया। ऐं पिंड तूफ़ान हुआ, अॼु तूफ़ान खां धिॼो पिया। ऐं पिंड मर्दे मुजाहिद हुआ, अॼु ऐं ॿिए खां धिॼो पिया। केॾा वञो था? ऐं हिनी मस्जिदे के छॾे, हिनी मदरसे के छॾे, हिनी मकतबे के छॾे, हिनी मीनारे के छॾे, हिनी मुसल्ले के छॾे, ऐं मुसलमान केॾा वञो था? ही ताजमहल पंहिंजो आहे, ही कुतुब मीनार पंहिंजो आहे, ही लाल किलो पंहिंजो आहे, ही देश पंहिंजो आहे, ये धरती पंहिंजी आहे, पाण खे केॾा पनाए वञणो? ये तकरीर हुई, तकरीर वॾी हुई, अमोक अल्फाज़ मूं आंखे सां बयान कया। ये तकरीर थई, माण्हू ऐं पिण जो लॾो लाए छॾियो जे असांखे न ई वञणो, पां आहियूं जेको रही वियासीं। अॼु पाण मुसलमान
जो को पिंजी थी 3 करोड़ मुसलमान हिंदुस्तान में बाकी बचा हेकड़े आलिम जी मेहनत है, हेकड़े आलिम जी तकरीर है। अने वो आलिम केर है? अबुल कलाम आजाद रहमतुल्लाह अलैह, जो को पक्को ने सचो अहले हदीस आलिम है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजी तारीख़ वॾी है, मड़े तकरीर में बयान न करे सघूं। आऊं आस 3 वस्तु जी गुज़ारिश करणु चाहियां थो। हिकिड़ी वस्तु त ई है जे पंहिंजी तारीख़ खे पाण यादि रखूं, पंहिंजी तारीख़ खे पाण सुणो, पाण सम्झो। जेकॾहिं पाण पढ़ियल आहियूं, पंहिंजी तारीख़ खे पाण वाचियूं कि असांजो इतिहास कहिड़ो आहे। पाण मिणी वटि मोबाइल आहे, मोबाइल में पाण सॼी ॼमार कढी छॾई नौजवान फालतू ने बेमक़सद वस्तु न्यारे में, नाटक न्यारे में, कॉमेडी न्यारे में, फिल्मूं न्यारे में पाण पंहिंजी मोबाइल खे इस्तेमालु कयूं पिया। इन ई हंध मथे वॾे वॾे उलमा जा खे बयान मिलंदा हिंदुस्तान जी आज़ादीअ में पंहिंजो कहिड़ो किरदारु हो, पंहिंजे मौलवी पंहिंजे माण्हूअ कहिड़ी कहिड़ी महिनत कयूं देश लाइ करे। उनखे सुणो, ताईं ॿिए खे सुणाए सघो, ॿिए खे सम्झाए सघो। पढ़ियल लिखियल जेकॾहिं आहियो त पढ़ो, वाचियो जे पंहिंजो इतिहास कहिड़ो आहे, पंहिंजी तारीख़ कहिड़ो आहे। 2 नंबर मथे इहा अपील गुज़ारिश जे वतन जी मोहब्बत पाण मिणी जी दिलि में जाए, पाण देश खे प्यार कयूं था, मोहब्बत कयूं था। पण अमोक माण्हू अहिड़ा पढ़ वें था देश जी मोहब्बत में, वतन जी मोहब्बत में दीन खे भुली वञनि था। उ कम पाण मड़े करे छॾियूं था जेको पंहिंजे दीन जे ख़िलाफ़ वेंदा। अमोक माण्हू अहिड़ा पण वें था देश जी मोहब्बत जे नाले मथे, वतन जी मोहब्बत जे नाले मथे कंहिं मूर्तिअ खे साम्हूं जेको आहे अगरबत्ती खणी उभी रहनि था। ग़लति आहे। पंहिंजो अक़ीदो न विझणो खपे। हा, पंहिंजो देश प्यारो आहे, पंहिंजे वॾियल पंहिंजे माइट क़ुर्बानी ॾिनी आहे, ऐं सवारे मौक़ो अचींदो त पाण पण इंशाअल्लाह क़ुर्बानी ॾींदासीं वतन लाइ करे। पर जेको पंहिंजे अक़ीद जे ख़िलाफ़ है, दीन जे ख़िलाफ़ वस्तु है, अमल उ पाण खे न आहे करणो। टी गुज़ारिश ने अपील ई है जे पंहिंजे अख़लाक खे पाण सुधारियूं। हिन वतन में, हिन मुल्क में, हिन देश में जेको पाण रहो था, पंहिंजो दीन सम्झाए लाइ करे, पंहिंजो अक़ीदो, पंहिंजो ईमान सम्झाए लाइ करे, इस्लाम सम्झाए लाइ करे हाणे पाण वटि ॿियो को पण ज़रियो न आहे, कोई रस्तो न आहे, कोई सोर्स ना है, को तरीक़ो ना है। पाण न ज़बान से कंहिंखे चई सघंदासीं, न हथ से कंहिंखे वारे सघंदासीं। पाण जेकॾहिं दीन जी तबलीग करणु चाहियूं था, पाण जेकॾहिं सम्झाइणु चाहियूं था पंहिंजे गैर मुस्लिम भाउ खे जे इस्लाम कहिड़ो आहे, क़ुरान कहिड़ो आहे, हदीस कहिड़ो आहे, त पाण पंहिंजो अमल करे ॾेखारियूं। कोला ॿिया जेको पंहिंजा गैर मुस्लिम भाउ आहिनि उहे पंहिंजो क़ुरान नथा वाची, पंहिंजी हदीस नथा वाची, उहो ई नथा न्यारी क़ुरान में, हदीस में, इस्लाम में कहिड़ो लिखियलु आहे, उहो ई न्यारी था कि मुसलमान कहिड़ा आहिनि। पाण जेकॾहिं ख़ासा हूंदासीं त पंहिंजे दीन जी वाखाण थींदी। पाण जेकॾहिं ख़राबु थींदासीं पंहिंजे दीन खे माण्हू ख़राबु सम्झंदा। पंहिंजे अख़लाक खे पाण सुधारियूं, पंहिंजे अमल खे पाण सुधारियूं, पंहिंजे तौर तरीक़े खे पाण सुधारियूं। अने जेको इहा ॻाल्हि हलई पए तारीख़ जी, हिस्ट्रीअ जी, इतिहास जी, इन मथे पाण ध्यानु ॾियूं। पंहिंजे इतिहास खे माण्हू हराना ख़तमु कयूं पिया, फिटाइए पिया, मिटाइए पिया। सवारे जेको नई नस्ल अचींदी उनखे ख़बर पण की न हूंदी जे हिन देश लाइ करे असांजे माइटनि कुझु क़ुर्बानियूं न हुयूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं, अल्लाह ताला पाण मणी खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे वतन खे हमेशह आबाद रखे, सही सलामत रखे। पंहिंजे वतन में अल्लाह रब्बुल आलमीन अमन ऐं शांति हमेशह क़ाइमु रखे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे जैसीं जियारे, इस्लाम मथे जियारे, पंहिंजो ख़ात्मो फरमाए त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मथे फरमाए। पाण जैसे जियरा हों अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयूं। पाण मुंहिंजा जेको इंसान बीमार आहिनि अल्लाह उनखे शिफ़ाए कामिला अजरा अता फरमाए। जेकी मरी विया अल्लाह ताला उनजी क़बरनि खे कुशादा फरमाए। पाण खे हाणे सख़्तु हिकिड़ी वस्तु जी ज़रूरत आहे। पाण मड़े वाट न्यारे वेठा आहियूं अल्लाह जी रहमत जी, बरकत जी, मींहं जी, जे अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे बरकती रहमती मींहुं वसाए। पंहिंजो माल उञ में आहे, पंहिंजा खेत्र सुकी रहिया आहिनि, पंहिंजो भाउ मुड़ी रहियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में पाण हथ फैलायूं था। रब्बे रहमान तो जेको वरसाद के असां मथे मांद नाज़िल कयो हुए, अल्लाह तूं वरी असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असांखे पलर पाणी पियार, अल्लाह असांजे माल जी तूं उञ खे दूर फरमा, अल्लाह असांजी ज़मीन खे तूं आबाद फरमा, असांजे खेत्रनि खे तूं आबाद फरमा। अल्लाह असां मथे जल्द अज जल्द रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफ़िअन गैर दारिन आजिलन गैर आजिल। अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहीमतक वंशुर रहमतक व अह्यि बलदकल मय्यित वमा अलैना इल्लल बलाग। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना।
من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعلى وأكبر والله يعلم ما تصنعون. अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी।